अस्सलाम वालेकुम। अॼु पाण क्लास 5 सिंधी 5 किताब जे सबक नंबर 3 खे पढ़ंदासीं। असांजो सबक नंबर 3 हिकु नात आहे। जीअं मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो, हम्द में अल्लाह ताला जी सारा बयान कई वेंदी आहे ऐं नात में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ऐं सारा बयान कई वेंदी आहे। असांजी हीअ नात शायर शेख अब्दुल हलीम जोश जी लिखियल आहे। शेख अब्दुल हलीम जोश 11 मार्च 1932 ईस्वी में ॼाओ। संदसि वालिद जो नालो शेख अब्दुल्ला अबद आहे। अब्दी ज़ौक़ विरसे में मिलियसि, जंहिं करे कराची जे नवाबाद जे इलाइक़े में हिकु सिंधी स्कूल में हमेशह अदबी ऐं इल्मी सरगर्मियूं रहियसि। स्कूल जी तालीम जे दौर में शाइरी सां संदसि दिलचस्पी पैदा थी। पाण मुशाइरनि में वेंदो हो। 1947 ईस्वी में मीरपुर ख़ासि पढ़ण खां पोइ 1948 ईस्वी में कराची मोटी आयो ऐं सिंध मुस्लिम साइंस कॉलेज में दाख़िला वरिताई। उन वक़्तु बज़्म अदब निज़ामी ऐं महफ़िल अहबाब में बाक़ाइदा शेर पढ़णु शुरू कयाई ऐं उस्तादनि जी हिमत अफ़ज़ाई सां संदसि तबियत शाइरी ॾांहुं पूरी तरह रुजू थी, जंहिं करे पाण साइंस छॾे आर्ट्स पढ़णु शुरू कयाई। शाइरी जी इस्लाह पंहिंजे वालिद खां वरिताई। जोश बुनियादी तौर ते ग़ज़ल जो शाइर आहे, यानी अब्दुल हलीम जोश ज़्यादातर ग़ज़लूं ई लिखियूं हुयूं। उन्हनि सां गॾु कुझु उन्हनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातूं बि लिखियूं। संदनि शाइरीअ में हुब्बुल वतनी बि काफ़ी नज़र अचे थी ऐं ही नात उन्हनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में लिखी। अचो त पाण हिन खे पढ़ूं था ऐं सम्झूं था। अचो त पाण हिन नात खे पढ़ूं ऐं सम्झूं था। सबक टियों, नात। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई। हिन शेर में शाइर अब्दुल हलीम जोश चयो आहे त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तबियत, जिन जी फितरत में हमेशह मोहब्बत ई मोहब्बत हूंदी हुई ऐं उन्हनि जी सीरत में सदाकत यानी सचाई हूंदी हुई। उन्हनि कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हायो ऐं उन्हनि जी ज़िंदगी इबादत हुई ऐं उन्हनि सॼी ज़िंदगी पंहिंजी इबादत में ई गुज़ारी। कॾहिं कंहिं सां अदावत हुई न कंहिंजे लाइ नफ़रत हुई। मुहम्मद जी नज़र में हर बशर जे लाइ इज़त हुई। हिन लाइन में शाइर फरमाए थो त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि कंहिं सां अदावत न रखी, न ई कंहिंजे लाइ नफ़रत रखी, यानी हुननि कॾहिं कंहिंजे लाइ को बुरो कोन सोचियो। जेके हुननि सां बुरो कंदा हुआ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि लाइ बि कॾहिं बुरो न सोचियो, न ई उन्हनि सां नफ़रत रखी। ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर इंसान जी हमेशह इज़त कई, भले उहो काफ़िर हुजे, यहूदी हुजे, मुसलमान हुजे या मुशरिक हुजे। जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुरो बि हलंदा हुआ, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां बि सुठो हलंदो हो ऐं उन्हनि जी बि इज़त कंदो हो। ककर वांगुरु वसायो मींहुं जे पंहिंजी मुरबत जो, बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते इनायत हुई। हिन सीटुनि में शाइर फरमायो आहे त हुननि पंहिंजे प्यार जो, पंहिंजी मुरबत जो, पंहिंजे रहम जो सभिनीनि ते मींहुं वसायो। जीअं बारिश पवंदी आहे न, त उहो ईअं थोरी को डिसाइड कंदो आहे, मींहुं पवंदो आहे त ईअं थोरी थींदो आहे त कंहिं हिकिड़े माण्हू ते बारिश थिए ऐं ॿिए ते न थिए। मींहुं त सभिनीनि जे लाइ हिकु जहिड़ो ई पवंदो आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ईअं ई सभिनीनि ते रहम कंदा हुआ, भले उहे पंहिंजा हुजनि या पराया हुजनि, लेकिन उहे हमेशह सभिनीनि ते महिरबान हूंदा हुआ। पोइ भले उहे मुसलमान हुजनि या काफ़िर हुजनि, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिक सां सिलह रहमी सां पेश ईंदा हुआ। नज़र में, सोच में, गुफ़्तार में, किरदार में जंहिंजे अज़ल खां ताबत रहण वारी हक़ीक़त हुई, यानी उन्हनि जी नज़र में, उन्हनि जे ॻाल्हाइण में, उन्हनि जे किरदार में अहिड़ी हक़ीक़त हुई जेका रोज़े अव्वल खां वठी रोज़े क़यामत ताईं, यानी आख़िरी ॾींहं ताईं हमेशह हक़ीक़त रहंदी। उते माहौल पैदा थियो मोहब्बत जो, अखुवत जो, जिते वेछा ई वेछा हुआ, जिते नफ़रत ई नफ़रत हुई। यानी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां जिते
पहिरीं नफ़रतूं ई नफ़रतूं हुयूं, दुश्मनियूं ई दुश्मनियूं हुयूं। उन्हनि जे अचण सां हर किथे मोहबत ऐं अखुवत यानी भाई पीउ वारो माहौल अची वियो। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां दुनिया मां नफ़रत, दुश्मनियूं ख़तम थी वियूं। सो दिस वॉज़ आई होप तव्हांखे इहा राति सम्झ में आई हूंदी ऐं पाण हिनखे हाणे तरन्नुम सां बि पढ़ंदासीं। मोहब्बत जी फितरत हुई, सदाकत जी सीरत हुई, इबादत ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई, कॾहिं कंहिं सां दावत हुई, न कंहिंजे लाइ नफ़रत हुई। मोहम्मद जी नज़र में हर बशर जे लाइ इज़्ज़त हुई, ककर वांगुरु वसायो मीं जंहिं पंहिंजी मुरफ़त जो, बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते इनायत हुई। नज़र में सोच में गुफ़्तार में किरदार में जंहिंजे अज़ल खां ताबत क़ाइम रहण वारी हक़ीक़त हुई। उते माहौल पैदा थियो मोहब्बत जो, अखुवत जो, जिते वेछा ई वेछा हुआ, जिते नफ़रत ई नफ़रत हुई।